अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अम्वालुकुम वला औलादुकुम बिल्लती तुक़र्रिबुकुम इंदना ज़ुल्फ़ा इल्ला मन आमन व अमिल सालिहन फ़उलाइक लहुम जज़ाउ ज़िफ़्फ़ि बिमा अमिलू व हुम फ़िल ग़ुरफ़ाति आमिनून। ऐं तव्हांजा माल ऐं तव्हांजा औलाद उहे न आहिनि जेके असां वटि तव्हांखे कुर्ब ॾियारीनि, कुर्ब जा मर्तबा ॾियारीनि, मगर ओ शख़्स जंहिं ईमान आंदो ऐं सुठा कम कया, एही माण्हू आहिनि जिन जे लाइ ॿिटो अज़ाब आहे, उन्हनि जे ॿिटो बदिलो आहे, बिमा आमिलू उन्हनि जे कयल कमनि जो, यानी ॿीणो बदिलो आहे, ॿीणो सवाब आहे। वहुम फिल ग़ुरफ़ाति आमिनून, ऐं उहे माड़ियुनि में चैन कंदा। वल्लज़ीन यसअऊन फ़ी आयातिना मुआजिज़ीन उलाइक फ़िल अज़ाबि मुहज़रून, ऐं उहे माण्हू जेके असांजे आयतुनि खे हाराइण जी कोशिशि कनि था या असांजे आयतुनि खे ग़लति साबित करण जी कोशिशि कनि था, इहे माण्हू अज़ाब में हाज़िर कया वेंदा, यानी पकड़िया वेंदा। क़ुल इन्न रब्बी यबसुतुर रिज़्क़ लिमन यशाउ मिन इबादिही व यक़दिरु लहु वमा अनफ़क़तुम मिन शैइन फ़हुव युख़्लिफ़ुहु व हुव ख़ैरुर राज़िक़ीन। अवां चओ त बेशक मुंहिंजो रब जंहिं जे लाइ चाहे थो पंहिंजे बंदन मां, जंहिं जे लाइ चाहे थो रिज़्क़ खे कुशादो करे थो, ऐं जंहिं जे लाइ चाहे थो उन रिज़्क़ खे तंग करे थो, यानी सुकेड़े छॾे थो, घटि करे थो। ऐं जेको तव्हां ख़र्च कयो त उन जो अल्लाह ताला तव्हांखे बदिलो ॾींदो, ऐं अल्लाह ताला बहितरीन रोज़ी ॾियण वारो आहे। वयौम यहशुरुहुम जमीअन सुम्म यक़ूलु लिलमलाइकति अहाउलाई इय्याकुम कानू यअबुदून, ऐं जंहिं ॾींहुं हू उन्हनि सभिनी खे जमा कंदो, पोइ फ़रिश्तनि खे फ़रमाईंदो, छा ही माण्हू वाकई तव्हांजी इबादत कंदा हुआ? क़ालू सुब्हानक अंत वलियुना मिन दूनिहिम बल कानू यअबुदूनल जिन्न अक्सरुहुम बिहिम मुमिनून। उहे चवंदा त तव्हां पाक आहियो, असांजो ताल्लुक़ तव्हां सां आहे, हुननि सां न आहे, बल्कि इहे त जिन्ननि जी इबादत कंदा हुआ, ऐं उन्हनि मां अक्सर इन्हनि सां ई एतिक़ाद रखंदा हुआ। जिन्ननि जी इबादत, जिन्ननि मां मुराद हिते शयातीन आहिनि, ऐं माना त शयातीन जेके आहिनि, शयातीन जिन, उन्हनि खां घणेई ई मुशरिक जेके कम वठंदा हुआ, ऐं पोइ हू जेको उन्हनि खे चवंदा हुआ, यानी शयातीन हिननि खे जेको चवंदा हुआ सो ई कंदा हुआ। उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि हुई जो इन्हनि शैताननि जिन्ननि ई हिननि खे बुत परस्ती सेखारी, ऐं सो ईअं बि चई सघिजे थो त ही इन्हनि जी इबादत कंदा, जिन्ननि ऐं शैताननि जी, छो त इन्हनि जे चयो मञी करे ऐं इन्हनि जे सेखारण सां हिननि बुत परस्ती शुरू कई, ऐं इन्हनि मां अक्सर इन्हनि ते सां अक़ीदो रखनि था, यानी अक्सर मुशरिक जेके आहिनि उहे इन्हनि जिन्ननि ऐं शयातीन सां ई अक़ीदो रखनि था, एतिक़ाद रखनि था। فَالْيَوْمَ لَا يَمْلِكُ بَعْضُكُمْ لِبَعْضٍ نَفْعًا وَلَا ضَرًّا
وَنَقُولُ لِلَّذِينَ ظَلَمُوا ذُوقُوا عَذَابَ النَّارِ الَّتِي كُنتُم بِهَا تُكَذِّبُونَ सो अॼु तव्हां मां किन खे नफ़ो पहुचाइण जो इख़्तियार नथा रखनि ऐं नई नुक़सान ॾियण जो यानी इख़्तियार रखनि था। वनक़ूलु लिल्लज़ीन ज़लमू ऐं असां उन्हनि माण्हुनि खे चवंदासीं जिन ज़ुल्म कयो त तव्हां उन बाहि जो मज़ो चखो, बाहि जे अज़ाब जो मज़ो चखो जंहिंखे तव्हां कूड़ो चवंदा हुआ। यानी अल्लाह ताला फरमाईंदो त ए जिन्नात ऐं इंसान हाणे अॼो को ॾींहुं क़यामत जो ॾींहुं आहे जो केरु कंहिंखे को फ़ाइदो या नुक़सान खां बचाइण जो जेको आहे उहो इख़्तियार कोन थो रखे। وَإِذَا تُتْلَى عَلَيْهِمْ آيَاتُنَا بَيِّنَاتٍ قَالُوا مَا هَذَا إِلَّا رَجُلٌ يُرِيدُ أَن يَصُدَّكُمْ عَمَّا كَانَ يَعْبُدُ آبَاؤُكُمْ وَقَالُوا مَا هَذَا إِلَّا إِفْكٌ مُفْتَرًى وَقَالَ الَّذِينَ كَفَرُوا لِلْحَقِّ لَمَّا جَاءَهُمْ إِنْ هَذَا إِلَّا سِحْرٌ مُبِينٌ ऐं जॾहिं उन्हनि जे मथां या उन्हनि जे साम्हूं असां जूं आयतूं वाज़े तिलावत कयूं वञनि थियूं त चवनि था त नाहे इन खां सवाइ ॿी का ॻाल्हि ई न आहे त हीउ शख़्स चाहे थो त तव्हांखे उन्हनि बुतनि जी इबादत खां रोके छॾे जिन खे तव्हांजा अब्बा ॾाॾा पूॼींदा हुआ। वक़ालू ऐं उन्हनि चयो त हीउ नाहे मगर हिकु ठाहियलु कूड़। वक़ाल الذين यानी क़ुरान जे बारे में नऊज़ बिल्लाह हुन इहो चयो। वक़ाल الذين كفروا للحق لما جاءهم إن هذا إلا سحر مبين ऐं उन्हनि माण्हुनि जिन कुफ़र खे अपनायो उन्हनि हक़ जे बारे में जॾहिं उहो हक़ उन्हनि वटि आयो उन्हनि चयो त हीउ नाहे मगर खुलियल जादू। यानी हुननि जेको आहे क़ुरान जो बि इनकार कयो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में जेको आहे सो हुननि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि इनकार कयो, तकज़ीब कई ऐं क़ुरान खे बि हुननि जेको त कूड़ चयो। وَمَا آتَيْنَاهُمْ مِنْ كُتُبٍ يَدْرُسُونَهَا وَمَا أَرْسَلْنَا إِلَيْهِمْ قَبْلَكَ مِنْ نَذِيرٍ وَكَذَّبَ الَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ وَمَا بَلَغُوا مِعْشَارَ مَا آتَيْنَاهُمْ فَكَذَّبُوا رُسُلِي فَكَيْفَ كَانَ نَكِيرٌ ऐं असां उन्हनि खे किताब न ॾिना जंहिंखे पढ़ंदा पढ़ाईंदा हुजनि ऐं न मोकिलियो असां तव्हां खां पहिरीं इन्हनि जे तरफ़ कंहिं डिॼारण वारे खे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त हीअ चवनि था त तव्हां कूड़ा आहियो ऐं तव्हां कूड़ पिया ॻाल्हायो। हीउ जेको क़ुरान आहे उनखे नऊज़ बिल्लाह जेको त कूड़ था चवनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इनकार था कनि। हक़ीक़त में कूड़ हिननि जो पंहिंजो मज़हब आहे। छो त अल्लाह ताला फरमाए पियो त असां त हिननि खां पहिरीं हिननि जे तरफ़ को किताब कोन नाज़िल कयो जंहिंखे पढ़ंदा पढ़ाईंदा हुजनि, जंहिंजे ज़रिए सां हिननि खे ख़बर पए त भई असांजो हीउ मज़हब हक़ आहे इन खां सवाइ ॿियो मज़हब बातिल आहे। हीउ त हिननि जे वहमनि जेको आहे इहो ठाहियो आहे, हिननि जे पंहिंजनि तबियतुनि पंहिंजे नफ़्स शैतान इहो ठाहियो आहे। हिन जो को क़ुरानी अल्लाह पाक जे तरफ़ां को किताब नाज़िल कोन थियो आहे जे बुनियाद ते हिननि पंहिंजो अक़ीदो अपनायो हुजे। त बातिल त ख़ुदि हिननि जो पंहिंजो अक़ीदो आहे ऐं हीउ जेको हक़ आहे उनखे ई बातिल पिया चवनि। ऐं अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए पियो त तव्हां खां पहिरीं असां इन मुशरिकीन मक्का जे तरफ़ जेको आहे कंहिं रसूल खे कोन मोकिलियो। ऐं पोइ अल्लाह ताला फरमाए पियो त वकज़्ज़ब الذين من قبلهم हिननि खां पहिरीं जेके आया न, पहिरियूं जेके क़ौमूं हुयूं जेके काफ़िर आया उन्हनि बि इनकार कयो, उन्हनि बि कूड़ो कयो। हालांकि ही जेके आहिनि मुशरिकीन अरब उहे उन साज़ो सामान जे 10 हिसे खे बि कोन पहुता जेको हुननि खे मिलियो।
पोइ उन्हनि छा कयो, तमामु घणो अलाह ताला हुननि खे माल दौलत दुनियावी फरावानी ॾिनी हुई, दुनियावी सामान तमामु घणो कुझु ॾिनो हो। पोइ उन्हनि मुंहिंजे रसूलनि खे कूड़ो चयो। पोइ छा थियो, फ़क़ई फ़कान नकीर, पोइ कहिड़ो थियो मुंहिंजो अज़ाब, यानी मुंहिंजे इनकार करण जो जेको हुननि खे अज़ाब मिलियो, पोइ जेको हुननि खे सिकत मिली उहा कहिड़ी हुई, केॾी सख़्तु हुई। हिननि वटि त मालो दौलत हुननि जे मुक़ाबले में 10 हिसो बि कोन्हे, ऐं हीअ इनकार कनि पिया त हिननि जो बि उहो ई असरु थींदो जेको हिननि खां पहिरीं रसूलनि जो ऐं अल्लाह पाक जे किताबनि जे इनकार करण वारनि जो थियो। अल्लाह ताला सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताअना। रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अला अल्लज़ीना मिन क़ब्लिना। रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन।